नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में विलेज ڈولپمينٽ آرگنائيزيشن वीडियो طرفان सहब पाकिस्तान सहिकार सां औरतुनि जो सियासी अमल में शिरकत ऐं फ़ैसिला साज़ी में भरपूर किरदारु अदा करण जे उनवान हेठि कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई, जंहिंमें VDO जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर अली हसन महर, मैडम रुबीना नाज़, सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻुवाण जाम अब्दुल फताह समेजो, पीपल्स पार्टी जी लेडीज़ विंग जी अॻुवाण शबनम भुट्टो, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर सरदार अहमद, ज़िले इलेक्शन कमिश्नर इमरान शेख, मुस्लिम लीग नवाज़ जे अॻुवाण मैडम हीर साहिबा, औरत अॻुवाण हाकिमज़ादी सियाल, इलाही चाचड़, शाह नवाज़ शेख, माइनॉरिटी अॻुवाण सुजान बाई खां सवाइ सियासी पार्टियुनि जे अॻुवाण, सरकारी अमलदारनि ऐं सवें औरतुनि ऐं नौजवाननि शिरकत कई। इन मौक़े ते कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अॻुवाण चयो त औरत मुआशरे जो अधु खां वधीक हिसो आहे, जंहिंखे हर फॉरम ते मुनासिब शमूलियतूं मिलणु घुरिजनि जीअं हू पंहिंजा हक़ हासिल करे सघनि ऐं पंहिंजी तरक़ी जा प्रोग्राम मुतारिफ़ कराए सघनि। हिननि चयो त औरत घणी महिनत ऐं सचाई जे करे बहितरीन किरदारु अदा करे सघे थी, जंहिं सां मुआशरो तरक़ी करे सघे थो। ख़ासि करे ॿारहाड़ी जी औरतुनि खे सियासत में सगारो करण सां बहितर नतीजा मिली सघंदा। औरत खां सवाइ सियासत नामुकमिल आहे। हर सतह ते औरत खे आबादी जे लिहाज़ खां मुनासिब हिसो मिलणु घुरिजनि। औरतुनि जी शराकती अमल सां बुनियादी मसइला हल थी सघनि था। हिन चयो त औरत पाण जदोजहद करे अॻिते अचनि ऐं सियासी पार्टियुनि में शामिल थियनि, पंहिंजा हक़ हासिल कनि। कॉन्फ्रेंस जी पुॼाणी ते बेरोज़गार, गरीब तरीन, तरबियत याफ़्ता 200 औरतुनि ऐं मर्दनि खे टूल किट ऐं ॿियो सामान फराहम कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।